जी नाज़रीन, अॼु सॼे सिंध जियां सांगड़ जेको आहे सिंधू दरिया मां निकिरंदड़ 6 केनालनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। अॼु दरियाहनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंधी अदबी संगत जे सॾ ते सांगड़ जे कलमकारनि जेको आहे उहो नारा केनाल मां निकिरंदड़ बान वाह में गुलनि जी भेटा पेश करे ऐं उहो वचन कयो आहे त जेसिताईं असांजे सिसीअ में साह आहे त असीं जेको आहे केनाल कढणु न ॾींदासूं। अचो त उन्हनि अदीबनि खां ऐं लेखकनि खां ऐं शाइरनि खां मालूम कयूं त हू छा था चवनि। असीं अॼु सिंधू दरिया मां केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ गॾु थिया आहियूं। असांजो हिकिड़ो ई जेको आहे मुतालबो आहे उहो इहो आहे, जेके बि सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उहो थल केनाल हुजे या ॿिया मनसूबा हुजनि उहे फौरी तौरु रद्द कया वञनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। मुसलसल तव्हां ॾिसो सिंधू दरिया जो फितरी वहिकिरो ख़तमु कयो आहे। सिंध जेका आहे उहा उनजी तहज़ीब जो जेको वजूद ई सिंधू दरिया ते ॿधल आहे। हाणे असां पंहिंजी तहज़ीब जे जेको वजूद आहे उन ते धाड़ो हण कीअं ॾींदासीं। उनजे लाइ तव्हां ॾिसो सिंध जो बचो जेको आहे फ़ैसिलो ॾिए पियो। अॼु 14 मार्च ते तव्हां जेके बि सिंध जा जेके माण्हू आहिनि उहो को बि घर कोन वेठो आहे। जेको सिंध जो शौर रखंदड़ माण्हू आहे जंहिंखे ख़बर आहे त पाणी जेको आहे सो बका जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे, त पाणी सिर्फ़ु असांजी सभु गॾियल तौर ते इहो मुतालबो था करियूं त सिंध जे सभिनी वसीलनि ते त धाड़ा लॻा ई लॻा, पर जीअं त पाणी जेको आहे सो असांजी ज़िंदगी आहे। असांजी ज़िंदगीअ ते को बि कंप्रोमाइज़ कोन थींदो। पाणी जे क़तरे क़तरे जे लाइ आवाज़ु उथारिबो, पाणी जे लाइ बिल्कुलु पाणी थींदो। जेकॾहिं इन ते गवर्नमेंट संजीदा नथी, वफ़ाक़ी गवर्नमेंट, त असां हिन एहतजाजी सॾ खे वधाईंदासूं। जियापो आहे, जियापे खे कब्ज़ो करण असां न ॾींदासीं। इनशाला जंहिं बि कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे उन सां जंग जारी रहंदी, चाहे असांखे कानूनी जंग लड़णी पए, चाहे असांखे जानी जंग लड़णी पए। इनशाला अज़ीम ही जियापो आहे, जियापे जे लाइ विढ़ंदा रहंदासीं ऐं जानियूं कुर्बान कंदा रहंदासीं। पर रुगो ई पाणी न, पर असांजे सिंध जा सभु वसीला फुरिया अथनि असांखां। ॼणी कोयलो थियो, उनजी बिजली बि पंजाब ऐं ॿियूं शयूं जेके बि आहिनि, जेके बि सिंध जा वसाइल आहिनि उहे सभु खयो पिया वञनि। आउं अर्ज़ु इहो कंदुसि त जेकॾहिं इहा नाइंसाफ़ी रही त हीअ मुल्क जा दुश्मन आहिनि जेके नाइंसाफ़ी कनि पिया, हीअ मुल्क खे नुक़सानु पिया ॾियनि। पाकिस्तान जो वफ़ाक़ न रहंदो जेकॾहिं अहिड़े नाइंसाफ़ियूं रहियूं त। जेको 14 मार्च आहे इहो सॼी दुनिया में दरियाहनि जो आलमी ॾिहाड़ो करे मल्हायो वेंदो आहे। ईअं ते अॼु असांजी जेका सिंध जो माण्हू आहे उहो सरापा एहतजाज आहे त उन्हनि खां जीअण जो हक़ु खसियो पियो वञे। ऐं जितां जितां जेको आहे सो पंजाब मां जितां जितां सिंधू दरिया अचे थो त उन ते अलाही केतिरा डैम ठही चुका आहिनि, केतिरा केनाल निकिरी चुका आहिनि। उन सां असांजो जेको सिंधी माण्हुनि जो जेको बुनियादी जीअण जो हक़ु आहे, जेको अख़लाक़नि आलमी कानूननि मुताबिक़ दुनिया जे मज़हबी तालीमात मुताबिक़ जेको आहे सो असांखे मिलणु खपे, उहो खसियो पियो वञे। त सिंध में हीअ जेका साज़िश आहे ख़ासि करे सिंधू दरिया खे सुकाइण जी, इहा अॼु जी न आहे, पर ईअं सम्झो त पाकिस्तान ठहण सां ई इहा साज़िश जेका आहे उहा शुरू थी वई। ऐं तव्हां ॾिठो त सिंधू दरिया खे जेको आहे मुख़्तलिफ़ पहिरियां जेको आहे डेम्स ठाहे उनजो पाणी जेको आहे रोकियो वियो, उनखां पोइ मुख़्तलिफ़ बैराज ठाहे रोकियो वियो, ऐं उनखां बाद में तव्हां ॾिसो कोटड़ी खां हेठि जेको पाणी वहंदो उनखे जेको आहे 90s में ख़ासि करे 1990 खां पोइ जेको आहे उहो पाणी उनखां खसियो वियो ऐं हेठि सिंध खे बाक़ाइदा जेको आहे समुंड जे हवाले कयो वियो। पाणी हिकिड़े माना जीअं इंसान में रतु आहे, खून आहे, ईअं दरिया जो पाणी बि हिन सिंध जी धरती जे लाइ हिकिड़े रत जे बराबरि आहे। जॾहिं तव्हां दरिया बंदि करे छॾींदो त माना सिंध जी तहज़ीब मरी वेंदी। इन करे जियापे जी जंग आहे ऐं हर सिंधी माण्हू, सिंध में रहंदड़ माण्हू, उनजे जियापे जो हिकिड़ो सुवालु आहे, बल्कि हिकिड़ी तहज़ीब हज़ारे साल क़दीम तहज़ीब जो सुवालु आहे ऐं हिन खे बचाइण लाइ हर माण्हू कोशिशि कंदो, बल्कि मथे इख़्तियारनि खे बि इन ते सोचणु घुरिजे। अॼु सॼी सिंध में लखनि जी तादाद माण्हू निकिता आहिनि। जीअं सकावत ॾींहुं मल्हाईंदा आहिनि जोश जज़्बे सां, ईअं सिंधू दरिया जो जेको जियापो आहे उनखे बचाइण जे लाइ, सिंधू दरिया खे बचाइण जे लाइ लखनि जी तादाद माण्हू निकिता आहिनि। अॼु ॾिसो त पाण मिठड़ा केनाल ते बीठा आहियूं, सिंधी अदबी संगत शाख जे असां एहतजाजी आया आहियूं, गुलनि जी भेटा ॾींदासीं। ईअं सुभाणे बि एहतजाज, अॼु बि एहतजाज थियनि त हीअ सिंधी अवामी सुजाग थी चुको आहे। हाणे सिंधी अवामी ईद खां पहुची सघे मज़ामत जे तरफ़ वञे। अवां सांगड़ जे अदीबनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि चयो त असां सिंधू दरिया जो तहफ़ुज़ कंदासूं। असलम मेमून, KTN न्यूज़, सांगड़।